अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। अॼु असांजो मौज़ू आहे कि हिन दुनिया में पुरसुकून ऐं फ़रहश बख़्श ज़िंदगी गुज़ारण मुमकिन आहे। अल्लाह ताला गारंटी ॾिनी आहे हिन ज़िंदगीअ में। कहिड़ी? अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा। चथो चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, लेकिन हू अल्लाह जे क़ुरान जे नसीहतुनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे थो, वो मोमिनुन ऐं ईमान अथसि। फलनुहियन्नहु हयातन तय्यबा, त असां हिन खे हिन दुनिया में हयात तय्यबा ॾींदासीं। इन जो तर्जुमो छा आहे? अल्लाह गारंटी थो ॾिए हिन ज़िंदगीअ में हयातन तय्यबा। टिनि अखरनि में अचे थी: पीस, जॉय माना ख़ुशी, इंजॉय करणु, लाइफ इंजॉय कंदो, खिलंदो वतंदो। एंड वेल बीइंग, सेहत, घर जो सुधारो, माहौल, इन जी गारंटी आहे। अल्लाह इहा गारंटी थो ॾिए हिन आयत में। फलनुहियन्नहु हयातन तय्यबा, त हिन लाइफ तव्हां अहिड़ी इंजॉय कंदो हिन ज़िंदगीअ में ॼणो कि तव्हां जन्नत में आहियो, एॾी तव्हांखे ख़ुशी ॾींदो। वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून, पर आख़िरत में त वरी अञा वधाए इन खां ख़ुशियूं ऐं तव्हांखे मज़ा ॾींदो जेकॾहिं नेक अमल कयो था। अॼु असांजो मौज़ू इहो आहे। लेकिन ख़ुशीअ वारी ज़िंदगी, पीस, जॉय ऐं वेल बीइंग छाखे चइजे? केसि ताईं हद आहे? इन खे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झायो आहे। क़द अफ़लह, इन माण्हूअ जी ज़िंदगी पीस, जॉय ऐं वेल बीइंग में आहे। मन असलम, जेके अल्लाह जूं ॻाल्हियूं मञे थो। व रुज़्क़ कफ़ाफ़न, एतिरो रिज़्क़ मिलियो अथसि जो पूरत पइजी थी वञेसि। व कनाउल्लाह बिमा आताहू, ऐं जेको ॾिनो अथईंसि चए थो काफ़ी आहे, अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशि आहे उन ते। इहा आहे हदीस शरीफ़ पीस, जॉय ऐं वेल बीइंग जी। ऐं इहा अल्लाह गारंटी थो ॾिए हिन शइ जी। हाणे इन जे लाइ अल्लाह ताला जे क़ुरान मां 9 नसीहतूं कढियूं आहिनि जेके ज़रूरी आहिनि इन लाइफ खे अचीव करण लाइ। नंबर वन, या अय्युहल्लज़ीना आमनू, अल्लाह चए थो ईमान वारो, इन जाकुम फासिकुम बिनबइन, हिकिड़ो फासिक माण्हू तव्हां वटि का ख़बर खणी थो अचे। फासिक केरु आहे? जंहिंजो कमु ई कूड़ हणणु आहे। मिसाल तौरु, वल्लज़ीन यरमून अल मुहसनात, कंहिं औरत ते इल्ज़ाम थो हणे। सुम लम यातू बि अरबत शुहदा, ऐं उन्हीअ ते 4 शाहिद पेश नथो करे। माना चए थो फलाणी माई बदकारी थी करे। अदा ठीकु आहे, बदकारी थी करे, तो वटि सबूत में 4 माण्हू अहिड़ा आण जेके इहा बदकारी अखियुनि सां ॾिठनि। जेकॾहिं इहे 4 शाहिद नथा आणनि ऐं 3 शाहिद था आणनि, त पोइ सज़ा छा आहे? फजलिदूहुम समानीन जल्दतन, पोइ उनखे 80 कोड़ा ठोकियो। त जॾहिं तव्हां वटि 4 शाहिद न हा, त 3 या 2 या 1 शाहिद जे या पंहिंजे बुनियाद ते तो औरत ते इल्ज़ाम छो लॻायो? पोइ मारियोसि। छाकाणि त जेकॾहिं का बदकारी थिए थी ऐं खुली नाहे, बाज़ार में उहो कमु नथो थिए, रोड ते नथो थिए, ऐं जेकॾहिं लिकी केरु करे थो त इहो हुनजो प्राइवेट मामिलो आहे। उन्हीअ जी ख़बर तव्हांखे ॾियण जो हक़ु कोन्हे। इहो पराई शइ, अलाह उन्हनि सां पुॼंदो। तव्हां उन्हनि जी बेइज़ती न करायो ऐं आम न कयो। 4 शाहिदनि जो शर्त आहे त माना ओपन,
हाणे हिकिड़े माण्हू जेको बदकारी करे थो, 4 माण्हू पे था ॾिसनि त माना इहो ओपन थो करे, ओपन वारे खे सज़ा ॾियणी आहे। पर जेकॾहिं 4 न आहिनि, घटि आहिनि, त लिकाए वञो, कंहिंखे न ॿुधायो। पर जे ॿुधाईंदव त पोइ ठोकियो इन ॿुधाइण वारे खे 80 कोड़ा। इहो आहे क़ुरान जो हुकुम। परावा एब लिकायो। ऐं वला तक़बलू लहुम शहादतन अबदा, पोइ अहिड़नि माण्हुनि खे डिक्लेयर फासिक आहे। उलाइकमुल फासिकून, इहो माण्हूअ जो नालो आहे फासिक। हाणे जॾहिं अहिड़ो माण्हू तव्हां वटि का ख़बर खणी अचे, या अय्युहल्लज़ीन आमनू इन जाकुम फासिकुम बिनबइन, जेकॾहिं तव्हांखे का अचे ख़बर ॾिए, त फासिक जी डेफिनेशन त अची वई। ॿुधली ॻाल्हि ते, अध ॻाल्हि ते तव्हांखे ख़बर ॾिए, फतबयनू, यकदमि हुनजे चवण ते हुनजी ॻाल्हि न मञो। फतबयनू माना तहक़ीक़ कयो, ॿियनि खां पुछो। जेकॾहिं ईअं न कंदव ऐं हुनजी ॻाल्हि ॿुधी तव्हां को एक्शन करे छॾियो, अन तुसीबू क़ौमम बिजहालतिन, पोइ तव्हां को नुक़सान करे विझो, कंहिंखे धकणी विझो, कंहिं क़ौम सां विड़ी वठो, फतुसबिहू अला मा फअलतुम नादिमीन, ऐं ॻाल्हि कूड़ी निकिती या शरई मुताबिक़ न थी, त पोइ तव्हां बेइज़्ज़त थींदो, शर्म महसूस कंदो। तंहिंजे करे फासिक माण्हू उहो आहे जेको चुगलखोर आहे, नमाज़ कोन थो पढ़े, अलाह जे हुकुमनि ते कोन थो हले। अहिड़े माण्हूअ जे चवण ते तव्हां का बि ॻाल्हि न मञो, जेसि ताईं की तव्हां तहक़ीक़ कयो। लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जेको शख़्स कंहिं मुस्लमान खे फासिक या काफ़िर चवंदो ऐं हक़ीक़त में उहो काफ़िर ऐं फासिक न हूंदो, त चवण वारो ज़रूर फासिक ऐं काफ़िर थींदो। माना कंहिंखे कूड़ बि न हणिजे त फासिक या काफ़िर आहे, एहतियात कयो तमामु। तंहिंजे करे हज़रत हारून अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छा था दुआ घुरनि? काल रब्बी इन्नी ला अमलिक इल्ला नफ्सी व अखी, चईसीं असीं 2 भाउर आहियूं, ॿियनि जी त असांखे ख़बर कान्हे, असां पंहिंजे भाउ, मां पंहिंजे भाउ जी ॻाल्हि कनिसि। फ़फ़रुक़ बैनना व बैनल क़ौमिल फासिकीन, असां अर्ज़ था कयूं त हिन फासिकनि खां असांखे परे कर, या फासिक जेके माण्हू आहिनि उहो असांजी कंपनीअ में न अचनि, उहा क़ौम असांजे वेझो न अचे। माना इहा ख़बर पई हींअर। नसीहत नंबर 1, कंहिंजे चवण ते यकदमि एक्शन न कयो, ख़ासि तौर जेकॾहिं माण्हू अॻियों बुछड़ो आहे, मशहूरु कूड़ो आहे, चुगलखोर आहे, ईअं न। ऐं ॿी ॻाल्हि, जेकॾहिं वाक़ई कंहिं ते इल्ज़ाम लॻे थो, त जेकॾहिं 4 माण्हुनि जे साम्हूं उन को कमु कयो आहे, त पोइ उन खे सज़ा हुकूमत ॾींदी या शरीयत ॾींदी, ओपन ज़बरदस्त। पर जेकॾहिं एतिरो नाहे, त इन जो मतिलबु आहे त हिननि लिकी कई आहे ॻाल्हि। लिकी कयल वारनि खे ज़ाहिर करणु जाइज़ कोन्हे, ऐं जेको उन्हनि जे लिकल शइ या सीक्रेट खे ज़ाहिर कंदो, उन खे 80 कोड़ा लॻाया वेंदा, त मुआशिरे में तो बदकारी फैलाई ऐं तो फलाणनि ते इल्ज़ाम लॻायो। नसीहत नंबर 2, असांजो मौज़ू छा आहे? मौज़ू आहे त सुकून ज़िंदगी क़ुरान सां मिली सघे थी, पर उनखे असांखे क़ुरान ते हलणो। पहिरियों कानून मिली वियो, ॿियो क़ाइदो आहे वइन ताइफ़तान मिनल मुमिनीन नक़ततलू, जेकॾहिं 2 भाउर दोस्त विड़ी था पवनि, पाण में झेड़ो था कनि, फ़अस्लिहू बैनहुमा, त तव्हां वधी वञी हुननि जो सुलह करायो। माण्हू छा चवंदा आहिनि, असांजो छा वञे, कतई न, बल्कि वञी सुलह करायो। माना फॉरवर्ड थियो, वेठा न हुजो। छो त सुकून वारी ज़िंदगी जेका अल्लाह वाइदो कयो हिननि शर्तनि जे करे आहे। फ़इम बग़त इहदाहुमा अलल उख़रा, पर सम्झो था त हिकिड़ो ज़्यादती थो करे, ॿिए जे मथां ॻाल्हियुनि में ख़बर पइजी वई, त टड़ पाई थो करे, वॾेरप थो करे, चए थो बसि मां न छॾींदोसांसि, हीअं कंदोसांसि, ऐं जे तव्हांखे महसूसु थिए त हिन ग़रीब जो ॾोह कोन्हे, हे चढ़त थो करे, फ़क़ातिलुल्लती तबकी, त पोइ तव्हां उन सां विड़ो, चुप करे न वियो, चओ असांजो न वञे, न न न न न, तव्हां चओ बाबा हाणे मां बि हिननि जी धुर आहियां, हाणे तोसां मुक़ाबिलो आहे। इहा आहे असुल ईमान। हत्ता तफ़ी इला अमरिल्लाह, जेसि ताईं हू ज़्यादती छॾे ऐं सिधो थिए, फ़इन फ़ात, ऐं जेकॾहिं सिधो थी थो वञे,
फअस्लिहू बैनहुमा बिल अदल व अक़सितू, त पोइ वरी विच में वेही ॿिन्हिनि जो इंसाफ़ सां फ़ैसिलो कयो। त बाबा हाणे हिन ज़्यादती छॾी आहे, ईअं न आहे त वॾेरे जो पासो वठिजे, हिते आहे ॿिनि जो सुलह करायो, अॻिते वधी वञी सुलह करायो। पर जे ॾिसो था त हिकिड़े जो ॾोह आहे त हुनखे सम्झायो नथो मुड़े त तव्हां बि विड़ो हुनजे मुक़ाबले में। इन अल्लाह युहिब्बुल मुक़सितीन, अल्लाह खे ॾाढा प्यारा आहिनि जेके अदल इंसाफ़ था कनि, जेको हक़ था कनि, अल्लाह खे वणनि था उहे माण्हू। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, इन्नल मुक़सितीन इंदल्लाह अला मनाबिर मिन नूरिन अन यमीन रहमान। जिन अदल इंसाफ़ कंदा न, असां झेड़ा छॾाया आहिनि कॾहिं, जे हिकिड़ो दफ़ो झेड़ो छॾायो हिन कानूननि मुताबिक़ ऐं इंसाफ़ कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ही इंसाफ़ करण वारा जेके आहिनि अल्लाह जे साॼे पासे नूर जे मेंबरनि ते वेहंदा। चवंदो हेॾां अचो, तव्हां अदल कयो, इंसाफ़ कयो आहे, मुंहिंजे साॼे पासे वेहो। ऐं अल्लाह ताला फरमाए थो साॼे पासे बि किल्ता यदई यमीनुन लज़ी यादलून फी हुकुमहिम, जेके पंहिंजे रियाया सां अदल इंसाफ़ कनि था, पंहिंजे घर वारनि सां मावलू ऐं इंसाफ़ कनि था पंहिंजनि सां। अल्लाह ताला फरमाए थो त छो था तव्हां सुलह करायो, इन्नमल मोमिनून इख़वतुन, इहे मोमिन भाउर आहिनि। फअस्लिहू बैन अख़वैकुम, पंहिंजे भाउरनि जे विच में सुलह करायो। वतकुल्लाह लअल्लकुम तुरहमून, अल्लाह जे हुकुमनि ते हलो, अल्लाह खां ॾिजो त जीअं रब तव्हां सां रहम जो मामिलो करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त अंसुर अखाका ज़ालिमन ओ मज़लूमन, चई त तव्हां मदद कयो पंहिंजे भाउरनि जी, चाहे ज़ालिमा या मज़लूमा। त फ़क़ाल रजुलन, हिकिड़ी शख़्स चयो, चई साईं या रसूलल्लाह अंसुरु इज़ा कान मज़लूमन, मज़लूम जी त मदद सम्झ में अचे थी, अफ़राईत इज़ कान ज़ालिमन कैफ़ अंसुरु, पर ज़ालिम जी कीअं मदद कयूं? फरमायूं काल तहजुज़हू औ तमनहू मिनल ज़ुल्म, उन खे सम्झायो तो ज़ुल्म न करे, उनखे ज़ुल्म खां रोकियो, इहा हुनजी मदद आहे। ज़ालिक नसर, इहा आहे हुनजी मदद। इहे हिकिड़ो नंबर ॿियो नुस्ख़ो आहे सुठी ज़िंदगी गुज़ारण जो, त इस्लाह करायो, अदल कयो। नसीहत नंबर 3, या अय्युहल्लज़ीन आमनू ला यस्खर कौमुम मिन कौमिन, कंहिं बि क़ौम खे गॾे सॾे बुछड़ो न चओ। चरिया आहिनि, पागल आहिनि, बुखिया आहिनि, कूड़ा आहिनि, चोर आहिनि, डोंट डू दैट, इहो न कयो। छो? असां ऐं यकीनू ख़ैरन मिनहुम, थी सघे थो उन्हनि में कहिड़ा माण्हू अलाह वारा हुजनि, तव्हां उन्हनि खे गॾे था चओ। तव्हां वटि कहिड़ी डेटा आहे, कहिड़ी तव्हां वटि इंफॉर्मेशन आहे, सॼी क़ौम खे तव्हां चोर था चओ? आहिनि ई चोर, आहिनि ई ठग। ठीकु आहे, ठग हर क़ौम में आहिनि, पर तव्हां गॾियल क़ौम खे न चओ। वला निसाउन में निसा आहिनि, ऐं औरतूं बि हिकु ॿिए खे, ही अहिड़ी आहे, हिन जूं धीअरूं भेड़ियूं हूंदियूं, चवंदियूं न औरतूं, माई अहिड़ी आहे, धीअरूं भेड़ियूं अथसि। अल्लाह फरमाए थो इहो कमु न कयो। असां ऐं यकुन ख़ैरन मिनहुम, थी सघे थो त हुन जे छोकिरियूं या उन जा ॿिया वधीक अलाह वारियूं हुजनि, ऐं तव्हां उन्हनि खे बि चओ था। इहो चए थो मुंहिंजे आॾो अलाह साईं चए थो इहो कमु न कयो, इहा आदत धारियो। नसीहत नंबर 4, वला तलमिज़ू अनफुसकुम वला तनाबज़ू बिल अलकाब, माना हिक ॿिए खे बुछड़ो न चओ। वला तनाबज़ू बिल अलकाब, नाला किना रखो। ऐं अड़े हेॾे कुआ हेॾे अच, ओए सुकल हेॾे अच, इहे नाला न आहिनि रखणा। ख़ासि तौर माण्हू ग़रीब नौकरनि ते रखंदा आहिनि। अल्लाह मना थो करे, हू बि इंसान आहे, थी सघे थो इहो जन्नत में वञे, चवण वारो जहन्नम में वञे। बेसल इस्मुल फुसूक बादल ईमान, कंहिं ते ईमान रखे, अल्लाह खे मञी, क़ुर खे मञी, पोइ बुछड़ो नालो कंहिं ते रखो, इहो बुछड़े में बुछड़ो ॾोह आहे। मल्लम यतुब, अॼु जेकॾहिं तव्हां इहो कयो था त रब थो चए जेको अॼु तौबह न कंदो इन खां,
नालो पूरो वठो, अब्दुरहमान, अब्दू अब्दू न चओसि, अब्दू न चओ, अब्दुरहमान। केॾो ख़ुशि थींदो, भले ग़रीब आहे न, छा थी पियो, पूरो नालो ॾियोसि। जेकॾहिं चए थो वलम यतुब, जेको इहो तौबह न कई आहे, फउलाइकुम ज़ालिमून, अल्लाह चए थो पोइ इन्हनि खे खणी निमाज़ी आहिनि, छा बि आहिनि, खे मां ज़ालिमनि में काउंट कंदुसि। नसीहत नंबर 5, अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू इन्नमल ख़म्र वल मैसर वल अंसाब वल अज़लाम रिज्सुम मिन अमल शैतान। चए थो शराब पीअणु ऐं जुआ जा सभई क़िस्म, को पीथो फेराईंदा आहिनि, को तास ते जुआ कंदा आहिनि, को लॉटरीअ में हिसो वठंदा आहिनि, इहे सभई क़िस्म जेके जुआ जा आहिनि, रिज्सुन पलीत आहिनि, पलीत, मिन अमल शैतान, इहो शैतान जे तरफ़ां तव्हांखे ॾिना विया आहिनि। फश्तनिबू, अल्लाह चए थो इन खां पासो करे वञो, लअल्लकुम तुफ्लून, जे पासो करे वेंदो त तव्हांखे अल्लाह ताला चए थो तव्हांजी ज़िंदगी फलाह ऐं कामयाबी में गुज़रंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो लुइनतुल ख़म्र अला अशरत वजह, 10 तरीक़नि सां लानत कई, 10 तरीक़नि सां लानत कई वई आहे शराब ते। विकण वारे खे, निपुण वारे खे, शराब ठाहिण वारे खे, बाज़ार में खणी विकण वारे खे, ऐं उनखे खणी पहुचाइण वारे खे, ऐं जेको आहे सो प्यारण वारे खे, दावत ॾियण वारनि खे, इन सभिनी जे मथां लानत कयल आहे। लानत जहन्नम जे हिकिड़े अज़ाब जो क़िस्म आहे जेको उनखे मिलंदी, जंहिंजे मथां क़ुर लानत कंदो। माण्हुनि खे दावतुनि में घुराए शराब था पियारियो। छाजे करे अल्लाह साईं इन्हनि शयुनि खां मना थो करे, नुक़सान कहिड़ो थींदो, चए थो इन्नमा युरीद शैतान, इहो तव्हांखे प्यारे या जुआ में मशगूल करे शैतान चाहे थो, ऐं यूके बैनकुमुल अदावत वल बग़दा फिल ख़म्र वल मैसर, पहिरियों त तव्हांखे नुक़सान थींदो त तव्हांजे साइकोलॉजीअ ते जेको असर पवंदो उहो आहे ज़िद ऐं दुश्मनी। पोइ पुटनि सां, ज़ाल सां, धीउ सां, पाड़े वारनि सां कोन ठहंदो इहो माण्हू। शराबी ऐं जुआरीअ जा तहलकात सॼे घर सां ख़राब थींदा। ॿियो वयसुद्दकुम अन ज़िक्रिल्लाह व अनिस सलात, ऐं ॿियो अल्लाह खे यादि करणु, अलहम्दु चवणु, बिस्मिल्लाह रहमान रहीम, शुक्र चवणु ऐं निमाज़ इन्हनि खां रोके छॾींदो। नशे में पियो आहे, कहिड़ी निमाज़ पढ़ंदो, बल्कि नशे जी निमाज़ खां मना थियल आहे। वला तक़रबू सलात व अंतुम सुकारा, निमाज़ जे वेझो न वञो जे नशो अथव। हता तअलमू मा तक़ुलून, जेसि ताईं एतिरो नशो लहे जो जेको निमाज़ में पढ़ो था सम्झो त सही त मां छा थो चवां, इहो शर्त आहे। चए थो फहल अंतुम मुंतहून, अल्लाह पुछे थो हाणे छॾींदव कोन छॾींदव। हथु खणी चओ असां सभु छॾे ॾिनो, अल्लाह सां वाइदो था कयो, छॾे ॾिनोसीं। नसीहत नंबर 6, ही छा जूं आहिनि 9 नसीहतूं जंहिंसां तव्हांजी ज़िंदगी गुलज़ार थी वेंदी जेकॾहिं अमल कंदव। रब साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू इज्तनिबू कसीरन मिनल ज़न, चए थो त हिकिड़ो त ही आहे क़ुर पाक जंहिंमें सॼी इंफॉर्मेशन मिलियल आहे, ठीकु, ऐं ही आहे प्योर, जीअं खीर ख़ालिस हूंदो आहे न ईअं। हाणे जीअं खीर में मिलावट कंदा आहिनि, पाउडर विझंदा आहिनि, पाणी विझंदा आहिनि, हिन क़ुर में मिलावट करण वारा ठग वाइज़ीन आहिनि जेके वातोणी ऐं तकीरूं करे माण्हुनि खे गुमराह था कनि, उहे क़ुर में ग़लाज़त था कनि। हा, उलमाए हक़ बि आहिनि जेके क़ुर मंझां ॻाल्हाइनि था, त इन खे ज़न उन खे चइबो आहे उहा इंफॉर्मेशन जेका क़ुर मां नथी अचे, जेका क़ुर जी मुखालफ़त आहे। या ज़न जी माना है त हक़ीक़त न मड़ी ॿुधल ॻाल्हि। हाणे ही त हक़ आहे न, ही हक़ीक़त आहे, ऐं जेका ज़न आहे ॿुधल ॻाल्हि आहे। मिसाल तौरु तव्हां हिकिड़े माण्हूअ खे ॾिठो त मुक हयईंसि, इहा हक़ीक़त आहे, पर तव्हां घर वेठा आहियो, तव्हांखे केरु चए हुन फलाणे खे मुक हई अथई, इहा ज़न आहे, कूड़ बि थी सघे थो, सचो बि थी सघे थो। त अल्लाह फरमाए थो त इन ज़न या अय्युहल्लज़ीन आमनू इज्तनिबू कसीरन मिनल ज़न, तव्हां ज़न खां बचो। मिसाल माण्हू तव्हांखे चवंदो अदा जेको अचे थो न हे वॾो बदाम शोधो अथई, धोखेबाज़ आहे, चवंदो हा यार हिन खां बचा, इहो दन आहे। इन बाद ज़न इस्मुन,
छो त इहा जेका अनऑथेंटिक इंफॉर्मेशन आहे इन मां घणे भाङे गुनाह सादर थो थिए। ॿियो ज़िंदगी सुठी गुज़ारण जे लाइ ॿियो शर्त छा थो चए, वला तजस्ससू, कंहिंजी जासूसी न कयो। अड़े वञी ॾिस काॾे थो वञे, हा ठीकु आहे तव्हांजो पंहिंजो पुटु आहे उन जी केयर करणु हक़ आहे, पर पराणे माण्हू जी अड़े ॾिसूं छा थो करे, इहो कमु तव्हांजो न आहे, तव्हां जासूसी न कयो। वला यक्तब बादुकुम बादा, ऐं पर पुटु कंहिंजी गिला न कयो, कंहिंजे नाले न चओ हेड़ो 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 हेड़ो, इहो गुनाह आहे। छो त इहो जेको ॾोह आहे इन जी सज़ा इहा आहे त अलाह पुछे थो अयुहिब्बु अहदकुम अन याकुल लहम अखी मैतन, चई छा तव्हां पसंदि कंदव कंहिंजी गिला था कयो त इन जी सज़ा आहे त तव्हांजे भाउ जे मोल जिस्म खे क़यामत ॾींदे रखंदो अलाह साईं, चवंदो हाणे हिनखे खा, शाबाश शाबाश, हणो चक, पोइ नक में हणो, वात में हणो, कन में हणो, मोल जो तव्हांखे गोश्त ज़ोरीअ खारायो वेंदो जेकॾहिं तव्हां हिते गिला खां नथा मुड़ो। वकरह तुमूह, ऐं तव्हांखे पसंदि ईंदो हुयो त पंहिंजे भाउ जो गोश्त खावां। वत्तकुल्लाह, अलाह खां डिॼो, इन अल्लाह तव्वाबु रहीम, अलाह चए थो जेसि ताईं असां मरूं नथा, सकरात नथी शुरू थिए, अलाह चए थो मां तौबह करणु तव्हांजी क़बूल करण लाइ तयारु वेठो आहियां। शाबाश, हिमत कयो, चओ अॼु खां त असीं कंहिंजी परपुट गिला कोन कंदासीं, हथ मथे खणी चओ अलाह जे हुकुम ते, अॼु खां पोइ असां कंहिंजी परपुट सच बि हूंदो तॾहिं बि कोन कंदासीं। गिला चइबी उन खे आहे कंहिं में सचो ऐब हुजे, हुन में ऐब ई कोन्हे ऐं पोइ हुन ते कूड़ हण, इहो त वॾो गुनाह आहे। अलाह फरमाए थो त जन्नत में इन लाइ त घणा माण्हू कोन था वञनि न, रीज़न आहे वमा यतबउ अक्सरुहुम इल्ला ज़न्ना, अक्सरियत माण्हू इन ॿुधलियुनि ॻाल्हियुनि ते तक़रीरुनि ते था हलनि, तक़रीरूं कंहिंजूं उलमाए सूह जूं, पोइ तव्हांखे शिरक बि साबित करे वेंदा, साईं तव्हांखे बिदअतूं बि साबित करे वेंदा, ऐं हिन खां तव्हांखे परे करे वेंदा, ऐं हितां तव्हां इंफॉर्मेशन न वठंदव जॾहिं की सिंधीअ में माना पई आहे, ऐं इंफॉर्मेशन वातनि खां वठंदव, तक़रीरुनि खां वठंदव, तव्हांखे गुमराह करे छॾींदा। अलाह साईं इहो थो फरमाए, छो चए थो इन ज़न्न ला युगनी मिनल हक़ शैया, अलाह चए थो त इहो जेको ॿुधल ॻाल्हि आहे, हीउ जेको हक़ आहे इन जो मुक़ाबिलो कोन थो करे सघे, हीउ हक़ आहे। ॿुधलियूं ॻाल्हियूं, ॿुधलियूं तक़रीरूं ग़लति बि थी सघनि थियूं, ऐं हिन जो मुक़ाबिलो इहो कोन थो करे सघे। इन अल्लाह अलीमुम बिमा यफ़लून, अल्लाह सभु कुझु ॼाणे थो, सॼो रिकॉर्ड पियो थो रखे जेको कुझु तव्हां कयो था। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इयाकुम वज़न, चए थो ख़बरदार ॿुधल ॻाल्हियुनि ते न हलो, क़ुरान ऐं हदीस असली सचो खीर वांगुरु इल्मु आहे, इन जे अंदरि रहो, तव्हां ज़न खां बचो, छो इन ज़न अकज़बुल हदीस, जेको इहो ॿुधल ॻाल्हि आहे इहा वॾे में वॾो कूड़ बि थी सघे थो। वला तहससू वला तजस्ससू, ऐं जेको आहे सो कंहिंजा ऐब न ॻोल्हियो ऐं न उन जी जासूसी कयो। वला तनाजशू, ऐं नई वरी जेको आहे जेको जुस्तजू कयो त हिक ॿिए खे धोखे ॾियण लाइ। वला तहासदू, सार न कयो हिक ॿिए सां। वला तबागज़ू, ऐं हिक ॿिए सां बुग़्ज़ न रखो। वला तदाबरू, ऐं कंहिंजी गीबत न कयो। ऐं वकूनू इबादल्लाह इख़वाना, पाण में ॼणो सॻा भाउर थी वञो। इहा आहे ख़ुशीअ जी ॻाल्हि, इन सां तव्हांखे हिन धरतीअ ते अलाह जो वाइदो मां तव्हांखे जन्नत करे ॾींदुसि। तंहिंजे करे ॿियो मिट माइटनि सां रिश्ता कटबा आहिनि। अदा हेड़ो आहे मुंहिंजो भाउ अहिड़ो चङो न आहे, या मुंहिंजी घरवारीअ जे चवण ते चवंदो तुंहिंजो फलाणे भाउ सां असां उथंदासीं वेंदा आहियूं कोन। अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वला तकातऊ, तहलक कतअ न कयो। ऐं वला तदाबरू, ऐं कंहिंजे गैर मौजूद में हुनजी बुराई न कयो। वला तबागज़ू, ऐं कंहिंसां बुग़्ज़ न रखो। वला तहासदू, कंहिंसां हसद न कयो। वकूनू इबादल्लाह, अल्लाह जा बाना थियो। इख़वानन, पाण में भाउर थियो। वला यहिल मुस्लिमिन, ऐं कंहिं मुस्लमान लाइ जाइज़ न आहे ऐं यहजुर अखा फ़ौक़ सलासन, त 3 ॾींहंनि खां वधीक हुन सां ॻाल्हाइणु छॾे ॾियो। त इन करे जेकॾहिं तव्हांजो कोड़ो दोस्त अॼु आहे, को भाउ जंहिंसां तव्हां नथा ॻाल्हायो, अॼु तव्हां अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन क़ुरान ते अमल करे ऐं वञण साण फ़ोन कंदो आहे, अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे, ख़ुशि आहियो, मिड़ई मुंहिंजी दिलि चयो त मां तव्हां सां ॻाल्हायां, दैट्स ऑल। ठीकु आहे। सती नसीहत,
या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन वल उनसा। अल्लाह ताला चए थो त तहां मर्द औरत मुंहिंजे नज़रनि में बराबरि आहियो। वजअलनाकुम शुअबन व क़बाइल तारफू, ज़ातियुनि में चए थो मूं तव्हांखे विरहायो आहे जीअं तव्हांजो तारुफ़ थिए। तंहिंजे करे न ऊची ज़ात आहे न का अल्लाह जे आॾो घटि ज़ात आहे। अल्लाह जे आॾो का बि ऊची ज़ात कोन्हे। नबियुनि खां वधीक कंहिंजी ऊची ज़ात थिए थी। अल्लाह ताला उन जे पुट खे जहन्नम मोकिले छॾियो, नूह अलैहिस्सलाम जे पुट खे। अमल सुठा कोन्हसि आहे। नबीअ खां वधीक ऊची ज़ात थिए थी, उन जूं 2 घर वारियूं जहन्नम में हली वयूं, 2 नबियुनि जूं वयूं। तंहिंजे करे रब फरमाए थो असां तव्हांखे ज़ात जेका ॾिनी आहे तारफ़ लाइ। इन अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम, अल्लाह जे आॾो तव्हां मां ऊची ज़ात वारो ऊचो शख़्स उहो आहे जेको अल्लाह जे न क़ुरान खे पढ़ी उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे थो, रब खां डिॼे थो। इन अल्लाह अलीमुन सरी। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अचे थो इन अल्लाह ला यंज़ुर इला सुवरकुम व अमवालिकुम, अल्लाह न तव्हांजे शिकिल ॾे थो ॾिसे न तव्हांजे माल ॾे थो ॾिसे। वलाकिन यंज़ुर इला कुलूबिकुम व आमारकुम, अल्लाह तव्हांजे दिलि न तव्हांजे अमलनि खे थो ॾिसे। इहो अल्लाह वटि ऊचे में ऊची ज़ात आहे। तंहिंजे करे ही नूह अलैहिस्सलाम आहे। नूह अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे थो चए फ़क़ाल रब निबनी मिन अहली, अल्लाह से मुंहिंजो पुटु ॿुॾी वियो अहल बैत आहे। नबीअ जो जलील क़दर जो पुटु न चढ़ियो ॿेड़ीअ में ॿुॾी वियो त अल्लाह खे तो दुआ घुरे साईं मुंहिंजो पुटु अहल बैत मां, तुंहिंजो वाइदो सचो आहे ऐं असां मूंखे पुटु बचाए ॾे। छा थो रब साईं जवाबु ॾिएसि? काल या नूह इन्नहु लैस मिन अहलिक, तुंहिंजो पुटु अहल बैत मां नाहे। इन्नहु अमलुन गैर सालिह, उनजा अमल सही न आहिनि। माना कंहिं बि नबीअ जे रिश्तेदारीअ जा 2 शर्त आहिनि त वाकई उहो ख़ानदान नबीअ जे रिश्तेदार हुजे। अॼुकल्ह क्लेम त सभु को करे थो, ख़ुदा ख़बर, हलो बाबा सही आहे। नंबर 2 शर्त आहे अमल सालिह, सुन्नत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो, नेक हूंदो, ग़रीबनि जी मदद कंदो, ठगी न कंदो, चोरी न कंदो, अमल सालिह कंदो, 5 वक़्त मस्जिद में निमाज़ पढ़ंदो, सभिनी खां पहिरीं निमाज़ में पहुचंदो, पोइ असां उनखे चवंदासीं त वाकई ही हक़दार आहे इन रिश्ते जो। 8 नंबर, अल्लाह ताला 2 क़िस्म जा इम्तिहान वठे थो। 3-4 मिनट तहां खां हिन ज़िंदगीअ में जन्नत लाइ 2 क़िस्म जा इम्तिहान वठंदो। हिकिड़ा इम्तिहान ॾींदो माल दौलत इज़त ॾेई, ॿिया इम्तिहान वठंदो फ़क़ीरी ॾेई तक़ीर करे बेइज़्तो करे। लेकिन इहा 2 इम्तिहान कहिड़े क्राइटेरिया छा आहे ॿुधो। फ़अमल इंसान इज़ा मब्तलाह रब्बुहु फ़अकरमहु वनामहु, अल्लाह ताला हिकिड़े इम्तिहान थो वठे पर हुनखे इकराम थो करे, हुनखे नेमतूं थो ॾिए। फ़यक़ूल रब्बी अकरमन, त चवंदो थो वठे वाह अल्लाह साईं तुंहिंजी महिरबानी, मुंहिंजो तो इहो इम्तिहान थो वठी। लेकिन कॾहिं कॾहिं व अम्मा इज़ा मब्तलाह फ़क़दर अले रिज़्क़ु, कॾहिं कॾहिं कंहिं खां वरी रिज़्क़ फुरे, बीमारियूं ॾेई इम्तिहान थो वठे। फ़यक़ूल रब्बी अहानन, त चए थो आहे रब त मुंहिंजी बेइज़्ती करे छॾी। हाणे थो अल्लाह ॾसे त 2 क़िस्मनि जे इम्तिहान मां कंहिंखां थो वठां। ॾुखिया इम्तिहान, गुरबत वारा, बेरोज़गारीअ वारा, तंगीअ वारा इम्तिहान कंहिंखां थो वठे? उन्हनि माण्हुनि खां जंहिंजा ही पिरकार आहिनि। कल्ला बल्ला तुकरिमून अल यतीम, जेके यतीम जो कॾहिं परगोरी कोन था लहनि, जंहिंजे ॻोठ में यतीम वेठा आहिनि, कॾहिं उनखे पढ़ाइण लाइ सोचनि कोन था, उनजे लाइ ख़्यालु कोन था कनि, पंहिंजो पेट भरे खाइनि था, पोइ उन्हीअ खां ॾुखिया इम्तिहान वठंदो। वला तहादून अला तामिल मिस्कीन, ग़रीबनि जी मानीअ जो को रोज़गार जो गाॾो वठी ॾियणु या हुनखे को रोज़गार ॾियणु, पैसो बि जाम पिया, इहो बि ख़्यालु कोन था करनि। पर ताकुलू तुरास अकलन लम्मा, ऐं माल हुननि खे मिलियो आहे बाबे जो, प्रॉपर्टी ॿनियूं पीउ जूं मिलियूं आहिनि, उहे ठोके खाइनि था। व तुहिबून अल माल हुब्बन जमा, बसि हिननि खे शौक़ु आहे त माल मिले ऐं उनखे ॻणे रखनि था। तंहिंजे करे इन्हनि माण्हुनि जो इम्तिहान वठंदो सख़्तु, जेके नेक थींदा, अलाह वारा थींदा, सुच ॻाल्हाईंदा, हिन नसीहतुनि ते हलंदा, उन्हनि खां बि वठंदो, पर माल ॾेई इज़त ॾेई वधाईंदो। हा फेल 2 थी सघनि था, पर इम्तिहान जो तरीक़ो जो क़ुर में मिले थो इहो ई आहे। आख़िरी आहे या लज़ीन आमनू कुनू कवामीन लिल्लाह शुहदा बिल क़िस्त, जॾहिं बि तव्हांखे शाहिदी ॾियणी पए हक़ जी शाहिदी ॾियो। ऐं वला यजरमन्नकुम शनआन क़ौमिन अला अल्ला तअदिलू, कंहिं क़ौम सां दुश्मनीअ जे करे कूड़ी शाहिदी न ॾियो। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू मारे विया, हाणे हुनजे सॼे बिरादरी जा नाला FIR में ॾींदो, जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त उहे माण्हू कोन हुआ, त छाकाणि त हाणे तव्हांखे हुननि में साड़ आहे त इन करे ठोकींदव कूड़ा नाला FIR में। अल्लाह चए थो इहो न कयो। हा जंहिं क़त्ल कयो आहे बिल्कुलु तव्हां हुनजो नालो वठो,
पर हुनजे भाउ जो नालो, हुनजी माईअ जो नालो, हुनजे सोटरनि जो नालो, इहो गुनाह जो कमु आहे। तर्जुमो ॿुधो, वला यजरिमन्नकुम शनानुन, कंहिं क़ौम सां दुश्मनी क़ौमिन अला अल्लाह तअदिलू, त तव्हां दुश्मनी जे करे हुन सां नाइंसाफ़ कयो। ऐदलू, तव्हां अदुल कयो। उहो अक़रबुल तक़वा, इहो तक़वा जो वेझे में वेझो अमल आहे। वतक़ुल, अल्लाह खां डरियो। इन अल्लाह ख़बीर बिमा तअमलून, अल्लाह जेको कयो त ॼाणे थो। आख़िरी आयत आहे त दाऊद अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह चए थो मां तोखे पावर थो ॾियां हिन धरतीअ ते, मां तोखे हिते किंग थो मुक़ररु कयां, त कमु कहिड़ो करिणो हुअसि? तो या दाऊद इन्ना जअलनाक खलीफ़तन फिल अर्द, आऊं तोखे हिन ज़मीन ते बादशाह थो मुक़ररु कयां, ख़लीफ़ थो मुक़ररु कयां। पुछईंसि छा करिणो आहे? चई फहकुम बैन नास बिल हक़, तुंहिंजो कमु आहे अदुल इंसाफ़ क़ाइमु करणु। तंहिंजे करे हिन मुल्क में तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं हिते अहिड़ी जमायत उथे जेका चोरी, ठगी, रुश्वत ऐं अदुल इंसाफ़ जेको नथो थिए, चाहे जज नथा कनि, थाणा नथा कनि, इन्हनि ते जेसिताईं कंट्रोल न कंदी हिन मुल्क में अदुल इंसाफ़ न थींदो, तेसिताईं हिन मुल्क में सुधारो कॾहिं कोन ईंदो। इहे सियासी पार्टियूं सुधारो नथियूं आणे सघनि। हिते बि अहिड़ी का अलाह वारी जमायत हुजे जेका हिन मुल्क में सुधारो आणे। अल्लाह ताला खां मां दुआ थो घुरां त इहे 9 नसीहतूं आहिनि, जेकॾहिं तव्हां हिन ते अमल कंदव त तव्हांजी ज़िंदगी ईअं गुज़रंदी ॼणो की तव्हां जन्नत में वेठा आहियो, ख़ुशीअ जे लिहाज़ खां, इज़त जे लिहाज़ खां। हे रिकॉर्ड थिए पियो थो। ऐं तव्हांजो जेको ग्रुप आहे असांजो फ्राइडे सेरमन जो, उन में तव्हांजा असां वटि आयल आहिनि। इनशा अल्लाह ताला हीउ अपलोड थी वेंदो ऐं ॿियनि ताईं बि पहुचायो। वल्लाहु आलम। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाह।